आहे कलंदर शहबाज जो वास्तो थी ऐं अम्मा बतूल सैयदा तैयबा ताहिरा फ़ातिमतु ज़हरा सलामुल्लाह अलैहा जो वास्तो थी। अॼु जेके बि दुआ में वेठा आहियूं असां सभिनी जो बेड़ो तार, सभिनी जे दिलनि जूं जाइज़ तमन्नाऊं पूरियूं फरमा, सभिनी जा दुख दर्द तकलीफ़ूं तंगदस्तियूं बीमारियूं मुश्किलातूं सभु दूर फरमा। मौला ए करीम साईं रब नवाज़ भुगती साईं जी अम्मा जी जल खे सेहत अता फरमा। हसीब सियाल साईं के, हसीब साईं जी अबे अम्मा के, साईं जे सॼे अयाल के क़यामत ताईं आबाद फरमा। डॉक्टर शौकत अली सियाल साईं के सेहत अता फरमा। असांजे जमात जे निगरान साईं अरबाब अली साईं के उनजे बचड़नि के सदा शाद आबाद फरमा। अली खान सोहाग साईं जा बच्चा घर आबाद फरमा। मौला हसीब साईं जेका इन में सरकारी ड्यूटी जे लाइ अप्लाई करे तो उन में इनके कामयाबी अता फरमा। जेके सखी कलंदर शहनशाह जे रोज़े में जेके भी आया हूँ अली असगर जो वास्तो थी, अली असगर जो वास्तो थी, अली अकबर जो वास्तो थी। अॼु असां सभिनी जूं झोलियूं भर बेड़ो तार। जेके भी दुआ के जॾहिं भी मौला ॿुधनि कलंदर शहबाज जे सदके उन्हनि जा बेड़ा पार फरमा। सोना सखी सरदार कलंदर मस्त सरदार असां तुझे दर सवाली तू अल्लाह जी बारगाह में सवाली थी। अम्मा जनाबे फ़ातिमतु ज़हरा सलामुल्लाह अलैह जे सदके असां सभिनी जी मदद फरमा। असां तुझे दर सवाली तू अल्लाह जी बारगाह में सवाली थी। असांजे जेके दिलनि में तमन्नाऊं आहिनि जाइज़ उहे पूरियूं थियनि। सोना सरदार रब जी बारगाह में सवाली थी असांजो बेड़ो तार। या अल्लाह कलंदर शहबाज जे सदके जंहिंजे मूंखे दुआउनि जे लाइ चयो आहे उन्हनि सभिनी जा बच्चा घर आबाद फरमा। असअलुका शफ़ाअती या सैयदी या मुर्शिदी या रहमतल लिल आलमीन शाफिन काफिन या मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। नारे हैदरी।